मौजिद सामाइन माए टीवी प्रेस क्लब तहां के सहाफ़ी हाशिम भट्टीअ पारां तमाम मौजिद ख़वातीन हज़रात के अस्सलाम वालेकुम। तव्हांखे ख़बर आहे त माए टीवीअ ते प्यार जा परणा जेके करे ईंदा आहिनि पोइ वरी तहफ़ुज़ जी घुर जे लाइ असां वटि प्रेस क्लब में ईंदा आहिनि। अॼु बि ॿ शख़्सियतूं, हिकिड़ो अधड़ उमिरि जो शख़्स लॻे थो त को शाइर बि आहे, अदीब बि आहे, उन सां बि ॻाल्हियूं थींदियूं। वरी नंढी उमिरि जी कुंवार जेकी आहे सो हाणे हिननि शादी कीअं कई, किथे कई, कहिड़ी मजबूरीअ तहत कई, वरी हाणे हिननि खे ख़तरो कंहिं मां आहे, उन्हनि मुतालिक़ जेको आहे सो ही प्रेस क्लब पहुता आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि बि कयूं। पहिरियों करायां मां तव्हांखे हिन जोड़ीअ जो तारुफ़। साईं, तव्हांजो नालो छा आहे? साईं मीर। मीर? हा। को तखल्लुस, को अॻियां को पोयां? मीर सईद मूंखे करे छॾींदा आहिनि। वाह वाह, मीर सईद साहब, तव्हां प्रेस क्लब ते आया हो, तव्हांजी महिरबानी। तव्हां इहा उम्मीद सम्झी त हिते ई असांजो आवाज़ आला बाला ऐवाननि ताईं पहुचंदो ऐं असांखे तहफ़ुज़ मिलंदो। हा, तूं भाउ वेठो आहे, इहा पक करे पोइ तव्हांजी हिन प्रेस क्लब में असां ॿिन्ही जोड़े पेर रखियो, हीअं करे करे पहुतासीं। तव्हां जहिड़ी मुंडी नज़र आई, पोइ चयोसीं त हाणे तव्हां सां थोरी घणी इहा पंहिंजी कचहरी बि कयूं, हाल बि ओरियूं। हिन उमिरि में मीर साहिबु तव्हां पेर ईअं ई खणी सघो था, छो जो हाणे उहा जवानी न रही आहे, ईअं न बा? बाबा तूं तो सम्झे असां पोढ़ा आहियूं। बाबा इहे मोढियूं मोहांडियूं इहे पोढ़ा थी वेंदियूं आहिनि, दिलियूं त जवान हूंदियूं आहिनि न साईं। भला मोहतरमा, तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो सुहिणी आहे। सुहिणी? हक़ ते आहियो तव्हां। सुहिणी ॾिसी करे तव्हां हिन सां प्यार जो परणो कयो। पर हाणे सुहिणी, तव्हां त माशाअल्लाह ॾिसण में सुहिणियूं आहियो, को शक कोन्हे। को नादीन बि तव्हांखे ॾिसंदो, उहो बि महसूसु कंदो त वाक़ई तव्हां सुहिणी आहियो। पर तव्हां हिन में छा ॾिठो जो तव्हां हिन सां प्यार जो परणो कयो? मां हिननि खां डेली सब्जी वठण वेंदी हुयमि। तव्हांखे ख़बर आहे सब्जी केॾी महांगी आहे। टमाटा 500 किलो हुया, पर हे टमाटा ऐं मूंखे पटाटा फ्री में ॾेई छॾींदो हुयो। मुफ़्त में ॾींदो हो? हा, मुफ़्त में। इहा जेका माना ही सब्जी तव्हांखे मुफ़्त में ॾींदो हो, इहा तव्हांखे अदा हिन जी वणी वई? हा, मूंखे हिन सां प्यार थी वियो। थी वेंदो आहे, थी वेंदो आहे। प्यार ते जेको आहे सो हाणे केरु भला झल पल करे। भला हिन तव्हां मीर खे ॾियो भला इहो माइक, त मां हिन मीर साहिब खां पुछां। मीर साईं, बाबा तव्हांजी ख़ुशि नसीबी आहे, भला हीअ काई शादी आहे तव्हांजी? बाबा साईं, ॿ जेके आहिनि शादियूं मुंहिंजी इंतज़ार में मरी वयूं। अच्छा। ॿ जेके वरी ॿियूं कयूं शादियूं, उहे उमेदुनि में, इन्हनि में, आरज़ुनि में ठिप ईअं फटकी फटकी हली वयूं जीअं कुकड़ी ने फार्मीअ ते सीर ॾिबी आहे बा, ईअं हली वयूं। पोइ अकेलो हुउसि, मजबूर हूंदो हुउसि, चवंदो हुउमि त को मिले त, पर पोइ जो हेॾे करंट लॻी वियो, तूं बाबो वेठो आहे। बाबा साईं हिन जॾहिं पहिरियों मुंहिंजे दुकान ते पेर रखियो न, भाॼड़ी वठण आई, लिंगू लिंगू ठरी पियो। पोइ चए साईं 100 किलो मूंखे टमाटर त ॾिजां। पहिरीं नज़र में त तव्हां हिनखे न्याणी सम्झियो हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि कयां, जी जी, असां बि पुराणा बिला आहियूं। हा, उहो त लॻो था, लॻो था। त जॾहिं वरी कबूतर ॾिसंदा आहियूं त पोइ तूं पाण ख़बर थी त बिलो जॾहिं कबूतर खे ॾिसंदो आहे त पोइ कीअं हूंदो आहे। हा हा, बाक़ाइदे जीअं बिले जी नज़र खीर ते। हा, पोइ हाणे भला ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे जॾहिं हीअ सुहिणी वणी वई, पोइ हिन ते के तव्हां शाइरी बि कई? हा, शाइरी बि कई। पहिरियों त जॾहिं मां हिनखे ॾिठो ऐं टमाटरनि जो किलो ॾिनो, उन मुंहिंजी अखि बि फड़की उथारी, अखि बि फड़की, दिलि बि धड़की, हेॾो होॾो सूर बि जाॻिया। पोइ हीअं आहिस्ते 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 मुंहिंजे मन में समाए ॾी वई। हाय, राति जो न निंड न आराम न सफ़ा हालत। तूं भाउ वेठो आहे, पोइ हिनखे दावत ॾी ॾिनमि, असांजी का चाहिड़ी पाड़ी हिन उहो कोप चांहि जो खणी ऐं सदको वञा त न त पाण बि वेठी आहे। पोइ मां जॾहिं हिन चपनि ते रखियो ऐं हीअं करे रखियईं, उन महिल चयोमांसि, मां जंहिं कोप में तो चांहि पीती सो चटींदो थो वठां। हाय 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 हाय,
जे कोप में तो चांहि पीती सो चटींदो थो अता तुंहिंजी जुदाईअ में पिरी बस पिटींदो थो अता हाय हिकु हाय सुञाई ॿियो महांगाई टियों अकेलो कमरे में अबा किरली वांगुरु रात जो मच्छर झटींदो थो अता हाय हाय ओ हिन जो वीचार टहक ॾिना हाँ तूं भाउ वेठो आहे अख़बारी निमाईंदो बि आहे ऐं तोखे त ख़बर हूंदी सॼे जहान जी पोइ त अबा मूंसां हाल न निंड न राति जो जाग खाबनि में थका हिन वारी सूरत मुंहिंजे मथे में यानी मुंहिंजे दिलि त में माइक वेझो कयो थोरो अच्छा हाणे तव्हांजे करे सोणी हिन बाक़ाइदे शाइरी कई राति जो पहिरों शेर जेको आहे सो हिन इहो तव्हांखे ॿुधायो त राति जो पंहिंजो किरड़ीअ वांगुरु झटींदो थो तव्हां कीअं पोइ तव्हांखे बि भला कॾहिं शौक़ु थियो त मां बि शाइरी कयां न मूंखे शौक़ु ई न हो न बसि हिनजी मां शाइरी ॿुधंदी हुयमि न राति जो कॉल ते भला हाणे तव्हांखे को पछताव आहे त मां हिन खां अजाई जो टमाटा वरिता हाणे त इहो फिथल टमाटो मुंहिंजे ॻीची में पइजी वियो आहे न न पछताव छाजो मुंहिंजो हुन सां प्यार आहे पसंदि जो परणो आहे नी असां बाक़ी हिते आया छो आहियूं असां हिते तहफ़ुज़ जे लाइ त आया आहियूं नी हाणे तव्हांखे ख़तरो कंहिं मां आहे सोणी जो तव्हां तहफ़ुज़ लाइ आया हो असांखे पंहिंजे माइटनि मां ख़तरो आहे नी उहे छा था चवनि त हिन कुराड़े मां जान छॾाए हा कुराड़ो बि ॿियो वरी सब्ज़ीअ वारो बि आहे नी चवनि पिया त तूं सब्ज़ीअ वारे सां शादी कई छो हा पोइ घर वारा छा पिया चवनि त कंहिंसां कयो उहे मुंहिंजी शादी ॿिए हंधि पिया कराइनि न मुंहिंजो जो हिन सां प्यार थी वियो त मां चयमि त मूंखे शादी करणी आहे त मीर सब्ज़ीअ वारे सां ई करणी आहे न ॿिए कंहिंसां त करणी ई न आहे तव्हां खां पोइ हिन बाक़ाइदे हाणे सब्ज़ी जेको आहे सो मुफ़्त में ॾियणु छॾे ॾिनी आहे हाणे न ॾींदो न हे त सिर्फ़ु मूंखे पियो ॾे न पक न सम्झिजो चए थो त मां पुराणो बिल्लो आहियां हे आदि अथव न न हाणे बसि पूरो आहे मूंसां ई हा हा बाबा साईं जॾहिं कंहिंजे नज़रुनि जो जादू थींदो आहे न जी जी उतां त मंतर संतर विसरी वेंदा आहिनि मुंहिंजी बि हाणे जेसि ताईं उमिरि आहे भली लक्ष्मी ते हलां कुॿो हलां टेड़ो हलां हीअं हलां हूअं हलां जीअं बि हलां पर हिन जो कदमनि जी खाक बि न आहे हाय हाय मुंहिंजो एॾो प्यारु आहे जो हिन अगरि मूंखे छॾियो त ॿिए ॾींहं ते ईअं सम्झ मोहबत का जनाज़ा जा रहा है अल्लाह भला हाणे उहे पंहिंजो मीर सब्ज़ी वारा जी अप्पा। हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां घणो अरसो थियो आहे तव्हांखे शादीअ कंदे जेको आहे सो 3-4 साल थी विया आहिनि अबा 3-4 सालनि में भला का औलाद जी उम्मीद हाय हाय बस अबा उहो त हाणे रब जे हथ में आहे जेकॾहिं हिन मौक़ा नई जिन्स पैदा थी पवे बाबो वेठो आहे सॼो ॾींहुं कच्छ ते कयो अथासीं इन बचिड़े खे चिमियूं ॾियां हे कया घणो पीरनि ते बि रुलिया सही अबा हिन पीर ते बास हुन पीर ते बास हिन पीर ते बास पर बसि यार पोइ अञा अथई को बि टबर पैदा न थियो आहे सब्ज़ी वारा इन बासुनि ते जेतिरो ख़र्च कयो थी न हा। एतिरो ख़र्च पंहिंजे इलाज ते करे त शायदि औलाद ॼमी पए अरे बाबा मां बीमार किथे मोहबत में मोहबत अहिड़ी शइ थी ईअं ॼण चाटो कंहिं चटाए छॾियो ऐं मां हाणे ॾिसे थो त VIP लॻो पियो आहे बाक़ाइदे को शक कोन्हे पर हाणे तव्हांखे बि तहफ़ुज़ घुरिजे पोइ अॼु औलाद मां तव्हांखे भो आहे छा त बाबो जेको आहे पिछाड़ीअ में ख्वार थियो आहे त हाणे हिनखे ॿधी गिंदू बदर में दाख़िल करायूं अब इहे जेके मुंहिंजा पुराणा बचा आहिनि न हा इहे कॾहिं कॾहिं असां ॿई गॾु घुमंदा आहियूं न तूं बाबो वेठो आहे त टेॾी अखियुनि खां ॾिसंदा आहियूं हीअं बाबो हीअं घुमंदो थो वञे बाबो हीअं घुमंदो थो वञे पर कुझु ई कोन सघंदा आहिनि छो त मूं में बाह या मोहबत बाह में साड़े छॾिया छोरनि खे जेकॾहिं मुंहिंजे हिन प्रिय खे को तकलीफ़ ॾे बाबा उहे तव्हांखे टेड़ी नज़रुनि सां ॾिसंदा आहिनि या बाबे जे भाग जे हुन ते रीस कंदा आहिनि त बाबे कुंवार भले अरे सदको जात ना तो लखन में हिक ॿी अहिड़ी जमंदी मरी वेंदी उस्ताद मां तोखे सच थो ॿुधाए छॾियां भला जेको सुणीअ ते को नओं गज़ल को ठाहियो हूंदो को शाइरी तव्हां कई हूंदी को मोहबत ते को प्यार ते उहा ॿुधायो त पोइ असां वरी तव्हांजे तहफ़ुज़ जी ॻाल्हि वरी असां पंहिंजा जेके हाज़रीन नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि उन्हनि ताईं उहा ॻाल्हि पहुचायूं हा उते चयोमांसि दिलि जे शहर में तूं ई हुए दिलि जे शहर में तूं ई हुई हिक जे शहर में तूं ई हुई हल्का हल्का तौक सुञातो घर जे पधर में तूं ई
उतां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए कसम खुदा मिसरो ॿुधंदे छड़ियूं हणंदे छड़ियूं हणंदे मां बि पुराणो शाइर माना आहियां। ईअं गधे वांगुरु ईद जो चंड पियो सभु को ॻोल्हे ईद जो चंड हर को हाँ, ॻोल्हे ॻोल्हींदो आहे न माण्हू। ॻोल्हींदो आहे ॾिसंदो ईद जो चंड पियो सभु को ॻोल्हे मुंहिंजी नज़र में तूं ई हुए नज़र में हे जाॾे ॾिस काॾे चोॾीअ जो चंड वांगुरु उभरी बीठी आहे। ऐं मां ख़ुशि नथी ॿुधायां जो मुंहिंजे घर में अहिड़ो चोॾीअ जो चंड लही पवे। ख़ुशि नसीब आहे उहो बिल्कुलु पर हाणे हिकिड़ो ॿुधाए असांजी तहफ़ुज़ जी का ॻण कयो को अख़बारड़ीअ में ॾियो त हिननि 3 साल थिया आहिनि पिसनि जी शादी कई आहे हिननि जा माइट हिनखे सताइनि था ऐं ॿचो ॿार बि कोन थो थिए हाणे ॿई दुआ करे छॾियो त मिट माइट सताइण छॾे ॾियनि ऐं बचिड़ो थी पवे का निशानी त हुजे न भाउ। तव्हां भला कुझु चवणु चाहींदव का ख़्वाहिश का आरज़ू का ॻाल्हि ख़्वाहिश त बसि मुंहिंजी हे ई हुयो ख़्वाहिश त मुंहिंजी पूरी थी वई बसि इहा आख़िरी ख़्वाहिश हुई इहा ई ख़्वाहिश हर आहे। इहा ख़्वाहिश कोन त मरे त मां हिनजी मिल्कियत ते कब्ज़ो कयां न न न न न न न अलाह हयाती ॾे हा अलाह हयाती मुंहिंजी बि ॾेई छॾेसि नी त पोइ अञा आसरो कजो त ॿी न शादी करे वञे न कंदो हाणे आख़िरी आख़िरी मां ई आहियां बसि बसि अलाह करे सदाईं सुखिया हुजो आबाद हुजो मुंहिंजी तव्हांखे दुआ आहे। ऐं मौज़िज़ हाज़रीन तव्हांखे त ख़बर आहे त हीउ सोशल मीडिया जो ज़मानो आहे वेब चैनल वारनि जो दौरु आहे ही माए टीवी चैनल असांजो जेको आहे उहो तव्हांखे ख़बर आहे त ही प्यार जा परणा कई असांजे हिन सहाफ़त वारे प्रेस क्लब ते पहुता आहिनि ऐं अलाह करे उन्हनि खे मुकमल तहफ़ुज़ बि मिलियो आहे। अॼु उहे पंहिंजे बचनि सां पंहिंजे घर में ख़ुशि आबाद आहिनि। असांजी हिन ॿिन्ही जोड़ीअ जे लाइ बि दुआ आहे सदाईं आबाद हुजनि सलामत हुजनि ख़ुशि हुजनि। तूं अख़बारी नुमाइंदो न आहे ॼणो असांजो वॾो को हमदर्द आहे असां दुआ जा खणूं त असांजी जोड़ी क़ाइमु रहे बिल्कुलु क़ाइमु रहंदी। असां त ॿियनि खे बि ईअं चवंदासीं ख़ासि तौर ते जेके न नंढी उमिरि जूं हाली जज़्बात में अची ज़िद में अची ग़लति कमु करे ऐं अहिड़ी चूंड करे वेही था रहनि। ॾिसो था त हमरा खे हिकिड़ो वार न बचायो आहे हिन छोकिरीअ। पोइ हाणे ॿुधायो त अहिड़नि अमलनि खां बि बचणु घुरिजे। मां त नसीहत कंदुमि इहा ई पर हाणे हिकिड़ो सिलसिलो हली पियो आहे त ख़ुदा करे इहो ता क़यामत ताईं हलंदो रहे। असांजी दुआऊं मौज़िज़ सामाईन हाणे पंहिंजे सहाफ़ी हाशिम भट्टीअ खे ॾींदा इजाज़त ऐं असांजो ही पंहिंजो मीर सब्ज़ी वारो ऐं सुहिणी मीर खे बि इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।